दादू मुख्तियार कार ऑफिस में करप्शन जी धूम मतल दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदा चारण। दादू मुख्तियार कार ऑफिस में करप्शन जी धूम मतल आहे। फर्द तोड़े दाख़िला रखाइण ते दादू मुख्तियार कार ऑफिस जो अमलो सरेआम रिश्वत तलब करे थो। इनकार करते महीने जा महीना रुलाए असां शहरियुनि खे तंग कयो पियो वञे। दादू मुख्तियार कार ऑफिस जा तपेदार क्लर्क रुगो पैसनि जी ॻाल्हि कनि था। खातेदार दादू मुख्तियार कार सरकारी ज़मीन जा खाता तब्दील करे सियासी माण्हुनि ऐं ॿियनि बिल्डरनि जे हवाले करे रहिया आहिनि। तपेदार ऑफिस तोड़े ऑफिस ॿाहिरियां पंहिंजा निजी एजेंट मुक़रर करे छॾिया आहिनि। देह भट्ट मालू देह बुंड ऐं ख़ुदाबाद समेत ॿियनि देह ते मुक़रर थियल तपेदार अच्छे कार जा मालिक बणियल आहिनि, जेके सरेआम शहरियुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रोज़ाने जी बुनियाद ते लखीं रुपया कमाए रहिया आहिनि। खातेदार ऐं शहरी मुख्तियार कार ऐं क्लर्क बिना पैसनि जे हिकु काग़ज़ बि चोरी नथो ऐं फर्द जी 40 खां 50,000 रुपया सरेआम वरिता वञनि था। मुख्तियार कार ऐं क्लर्कनि जी मिलीभगत सबबि ॿियनि अख़बारनि इश्तिहार ॾियण बजाए मनपसंद अख़बारनि जे इश्तिहार ॾेई काग़ज़नि में वॾी हेराफेरी जा बि इंकशाफ थिया आहिनि। ऑफिस मुलाज़िमनि जो इंकशाफ दादू जे खातेदार ऐं आम अवाम सेक्रेटरी रेवेन्यू कमिश्नर हैदराबाद डीसी दादू ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर दादू मुख्तियार कार समेत क्लर्कनि ऐं तपेदारनि खे हटाए पोयों अमलो मुक़रर करे शहरियुनि जी तकलीफ़ुनि जो अज़ालो करण सां गॾु सरकारी ज़मीनूं प्राइवेट माण्हुनि खे भुॻड़ियुनि मुठ एवज़ विकिरो करण ते नेब ऐं एंटी करप्शन खां जांच कराई सरकारी ज़मीनूं वापसि कराए। दादू ज़िले अंदरि गुज़िरियल 10 सालनि दौरान मुख्तियार कार समेत तपेदारनि क्लर्कनि ख़िलाफ़ सरकारी ज़मीनूं विकिरो करण जो केस दाख़िल करे संदसि जूं मिल्कियतूं ज़ब्त करे दादू तालके जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे।